सतगुरुदेव भगवान की जय। बोलो गुरु नानक देव की जय। बोल श्री गुरु ग्रंथ साहिब की जय। तो सभी साध संगत के चरणन ते मुझो नमन, हथ जोड़े कर नमस्कार, हथ जोड़े कर वाहेगुरु सत श्री अकाल। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। अज मैं तव्हांजे साम्हूं इन लाइ आयो आहियां कि हर हफ़्ते हर महीने पूर्णिमा ते दरबार में सत्संग थींदो हुयो। हर कोई पंहिंजो समय कढी करे सत्संग ते पहुचंदो ऐं सत्संग जो लाभ वठंदो हो। अॼु हर कोई उन गुरु जे सत्संग जो वंचित थी वियो आहे, न सत्संग ॿुधी सघे थो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लॉकडाउन जी ॻाल्हियूं ॿुधी ऐं जेतिरी बीमारी आहे कान उन खां वधीक न्यूज़ अची करे, उन खां वधीक मीडिया जूं ॻाल्हियूं ॿुधी करे असां ख़ुदि बीमार थी वेंदासीं। इन करे साध संगत जी मुंहिंजो तव्हां सां निवेदन आहे, घर में घड़ी घड़ी कोरोना जी न्यूज़ न हलायो, बिल्कुलु न हलायो। छो कि ॾिसी करे दिमाग़ु ख़राबु थी वेंदो ऐं सॼो ॾींहुं उहा ई ॻाल्हियूं दिमाग़ में हलंदो। PTC चैनल हलायो, उन में गुरबाणी जो पाठ थो हले, कीर्तन थो हले, सुठियूं ॻाल्हियूं हलायो। जेको थियणो आहे सो थींदो। अगरि उन में जेकी बि न्यूज़ ईंदी, आख़िर त नेट त मोबाइल में ईंदी कान, था ॾिसी सघंदा आहियूं। लेकिन उहो ई सॼो ॾींहुं न्यूज़ हलाए करे पंहिंजे पाण खे, पंहिंजे ॿारनि खे उहो वाइब्रेशन था विझूं ऐं छुआछूत जी बीमारी फैलिजी वेंदी। अगरि तव्हांखे पूर्ण रूप सां विश्वास आहे सतगुरुनि ते, त तव्हांजो वार विंगो न थींदो। मूंखे त एतिरो ज्ञान कोन्हे, लेकिन मां पूर्ण रूप सां विश्वास सां चई सघंदा कि तव्हां सभिनी जो वार विंगो न थींदो, कंहिंजो कुझु न थींदो। बिल्कुलु तव्हां चिंता ई न कयो। पर हिकिड़ी ॻाल्हि जो ध्यानु रखो कि घर में न्यूज़ एतिरी न हलायो। हाणे ॻाल्हि इहा थी अचे कि अॼु जो जेको सत्संग आहे उहो सत्संग आहे कि कॾहिं कंहिंजी हक़ जी रोटी, कॾहिं महिनत जो फल असांखे न खाइणु खपे। अचानक सां घर में अचण वारी तकलीफ़, अचानक सां शरीर में अचण वारी बीमारी असांखे इहो अहसासु कराईंदी आहे कि तव्हां किथे न किथे कोई न कोई ग़लती कई आहे। ऐं असांखे हिन ॻाल्हि जो अहसासु थी करे बि थींदो आहे, लेकिन असां अंजान थी वेंदा आहियूं। सो हिन ॻाल्हि ते अचो सभु मिली करे सम्झूं कि कंहिंजी महिनत जो असांखे न खाइणु खपे। ॻाल्हि इहा आहे कि हिकिड़ो मछली कढण वारो रोज़ु मछली कढणु नदी में वेंदो हुयो, जाल विछाईंदो हुयो। जाल विछाईंदो त हुन में जेकी मछली हिकु ॿ वरी निकिरंदी हुअसि उहो खणी ईंदो पंहिंजे घर खणी ईंदो। उहा मछली जेकी आहे कटे करे ठाराए करे पंहिंजे घर जो पेट पालींदो हो। एतिरे में हिकिड़ो बेईमान माण्हू उन पहाड़ ते बीठो हुनखे रोज़ु ॾिसंदो। हिकु ॾींहुं पंहिंजे चाल बाजी सां दिमाग़ सां हुन छा कयईं कि हाणे जेकी मछली कढंदो मां हिन खां मछली पुटंदी। त साध संगत उहो मछली जंहिं महिल कढी आयो, वॾी मछली हथु लॻसि त नज़र वियसि, हेठि लही आयो, चवणो लॻो भई मछली मूंखे खपे। अरे भाई तोखे मछली छो ॾियां? चई मूंखे मछली खपे, मां खणी वेंदुमि। चई न भाई मां महिनत कई आहे, मंझंदि जो वेठो आहियां, 2-3 कलाक उस में वेठो आहियां, तॾहिं मछली हथु लॻी आहे यार, मूंखे पंहिंजे परिवार खे हलाइणो आहे। चई न इहा मछली मूंखे खपे, मछली मां खणी वेंदुमि। हाणे तव्हां ॿुधायो कि उहा मछली कंहिंखे मिलणी खपे? जंहिं कढी आहे उनखे, या जेको बेईमानी जो नाटक करे, बेईमानी जेको करे ऐं मछली खणी वञणु थो चाहे, बिना महिनत जे मछली थो खणणु चाहे। पाण में मारपीट थी, छुआछूत थियो, जेको बि थियो आहे, धका मुक्की थी, आख़िर बेईमानी वारे जी जीत थी वई। चवंदा आहिनि भाई खीर गली गली विकिणो पवंदो आहे ऐं दारू वठण लाइ माण्हू जंगल में बि घुसी वेंदो आहे। छो कि बेईमानी जॻह जॻह ते आहे, सचाई घर घर वञी करे ॿुधाइणी पवंदी आहे। त छा थियो? आख़िर बेईमानी जीतजी मछली हुन वठी वरितई। मछली जीअं हुन वठी वरितई, हुनखे धिको ॾिनी, उहो हली वियो। त साध संगत जीअं मछली हुन हथ में आई न, त मछली जीअं हुन हथ में खयईं त हिकदमि सां मछली जी मुंहुं हुनजे अंगूठे ते हुयो। मछली हिकदमि हुनजे मुंहं ते, हुनजे अंगूठे ते चक पातो। जीअं चक पातो ऐं छको ॾेई करे किरी पई हेठि, घिसकंदी पथर तां, पाणीअ तां सिधो लहंदी सिधो पंहिंजी जॻह ते वेठी ऐं पंहिंजे रस्ते हली वई। उहो बि बुख ते रहियो, हे बि बुख ते रहियो। हाणे उहो जेको खून हुनजे अंगूठे मां निकितो, उहो ॾिसो काॾे थो पहुचे पियो। जीअं हुनजो खून निकितो परेशान थी वियो ऐं एतिरो परेशान थियो छा कयां। डॉक्टर ॾाढो, डॉक्टर चई भई खून थो निकिरे, ॾाढी तकलीफ़ थी पई आहे, इन सूर खे तव्हां फटाफट दूरि कयो। त साध संगत उन डॉक्टर उनखे बैंडेज कई, पट्टी पाती, ब्लड्स बंदि थी वियो। चई भाई हिकिड़ो कमु, हर डॉक्टर चवंदो आहे 3 दिन के बाद आना, आपका इलाज जो है हम देखेंगे, बाद में कैसा क्या होता है बाद में समझते हैं। आख़िर उहो 3 ॾींहं खां पोइ आयो, डॉक्टर वटि आयो ऐं डॉक्टर खे चवणो लॻो भाई डॉक्टर साहब ॾिसो
पटी खोली वई, पटी खोलण खां पोइ ॾिठो कि भाई उहो जेको जख़म हुयो अञा वधी चुको हुयो। त डॉक्टर हैरान थी वियो, चई यार ईअं त न थियणो खपे, पर तोसां ईअं छो थियो आहे? हाणे इहो जेको पॉइज़न फैलिजी चुको आहे, त हाणे इहा सिचुएशन बीठी आहे कि तुंहिंजो अंगूठो कटणो पवंदो। अरे भाई अंगूठो छो कटंदे? चई पॉइज़न फैलिजी चुको आहे ऐं तत्काल कढाए वठि, न त अञा तकलीफ़ थी पवंदे। हुन खां सलाह वठी करे फटाफट अंगूठो कढाए छॾियो। चई ठीकु आहे, हाणे 5 ॾींहं खां पोइ अचिजांइ, ॾिसो मां सिचुएशन किथे पहुती आहे। ॾिसो कुदरत जो खेल बि ॾाढो अजीब अथव। अचानक सां शरीर में अचण वारो नुक़सानु, अचानक सां घर में अचे वारी कलह, इहा दस्तक अथव कि असां किथे न किथे कोई न कोई ग़लती करे आया आहियूं। 5 ॾींहं खां पोइ वरी आयो, डॉक्टर खे ॾेखारी, पटी खोली वई, अंगूठो जेको कटियो, जख़म जेको हुयो, डॉक्टर चई यार ॾाढी तकलीफ़ वधी वई अथई, जख़म त भरजण नालो नथो खणे, अञा वधी वई अथई। हे जेको तुंहिंजो हथु आहे, इहो जेको पंजो अथई, पंजो कटिणो पवंदो, न त धीरे धीरे पूरे बांह में कुल्हे ताणी पॉइज़न फैलिजी वेंदो। अरे बाप रे बाप, ॾाढी तुंहिंजी तकलीफ़ वधी वई। परेशान थी वियो, घर आयो, सभिनि खे चई भाई कयो छा कंदासीं, मरता क्या नहीं करता, जीअं तीअं करे उहो पंजो कटाए वियो। ठीकु आहे भाई, हाणे छा करिणो? चई 10 ॾींहं खां पोइ अचिजांइ, ॾिसंदासीं सिचुएशन छा आहे। सम्झंदो हुन ॻाल्हि खे कि असांखे घणी तकलीफ़ जो सामनो करिणो पवंदो। आख़िरी में छा थियो? 10 ॾींहं खां पोइ वरी आयो, ॾेखारियईं, जख़म न भरिजो आहे। डॉक्टर चई भाई तकलीफ़ त वधी वई अथई, इहो पूरी बांह कढणी पवंदी भाई साहब, पूरी बांह कढणी पवंदी, ॿियो कोई हिन जो ऑप्शन ई कोन्हे को, जल्दी तव्हां वीचार करे वठो। एतिरे में हिकिड़ो माइट उते बीठो, चई यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए राजा, हिकदमि सां तुंहिंजे शरीर में तकलीफ़ अचणु, हिकदमि सां तुंहिंजे शरीर में पॉइज़न फैलणु, या हिकदमि तुंहिंजे घर मां पूरो पैसो वञणु, इहो मतिलबु छा आहे? मूंखे सम्झ में नथो अचे। सत्संगी माण्हू हुयो, पंहिंजे वाहेगुरू खे ॾाढो मञींदो हुयो। चई यार कुझु बि कान्हे, चई किथे न किथे कोई न कोई तूं ग़लती अचानक सां कई अथई, जंहिंजो अचानक सां ई तकलीफ़ अचण जो इहो असांखे अहसासु आहे कि तूं तकलीफ़ कई अथई, कंहिंखे दर्द ॾिनो अथई। ईअं यादि हुन खां कराईंदे 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 यादि अची वियो कि बराबरि मां कंहिंजे मुंहं जी मछली कढी करे, कंहिंजे पेट जो अनाज कढी करे मां पंहिंजो पेट भरणु पियो चाहियां। चई यार वञ हुन ॾे, हुन खां माफ़ी वठी आ वञी करे, ऐं हुनखे चएसि यार पंहिंजे गुरुनि खां माफ़ी वठी ॾे मूंखे, मुंहिंजो शरीर त बची वञे। ॻोल्हंदे ॻोल्हंदे हिते पहुतो, मां लटकायल खून पियो थो वहे। चई यार मूंखे माफ़ु कर, अहिड़ो तूं छा करे छॾियो, अहिड़ो कहिड़ो मंत्र पढ़ी छॾियो अथई, मुंहिंजो जीवन बर्बादु थी वियो आहे, मुंहिंजो शरीर ख़तमु थियण ते अची वियो आहे, मां छा कयुमि यार, असां त मछली वरिती में, अहिड़ो भॻवान खे तूं छा चई छॾियो अथई, ख़बर अथव असांखे त हुन छा चईंसि? हुन चईंसि कि मां सिर्फ़ु पंहिंजे भॻवान खे हिकिड़ी ॻाल्हि चई, ऐं उहा ॻाल्हि इहा चईमांसि कि भॻवानु हिन मूंखे पंहिंजी ताक़त ॾेखारी आहे, हाणे हिनखे तूं पंहिंजी ताक़त ॾेखार। हिन मूंखे पंहिंजी ताक़त ॾेखारी आहे, हाणे भॻवानु तूं हिनखे पंहिंजी ताक़त ॾेखारींदे, ऐं भॻवानु तोखे पंहिंजी ताक़त ॾेखारी अथई। हाणे इन जो मतिलबु तव्हां सम्झो, कम वारी माईअ जो रुपयो बि, नौकर जो रुपयो बाक़ी, दुकान में कंहिंजो रुपयो बाक़ी, कंहिं महिनत जो रुपयो बाक़ी, कंहिंजो बि बाक़ी रुपयो हुजे त हुनखे तत्काल हुनजो हिसाबु करे ॾियणो खपे। छो कि जेके असांखां हेठि वारा आहिनि उहे असांजे बदौलत ते था हलनि पिया, हुनजो कॾहिं बि हिसाबु बाक़ी न रखिजे, हुनजो महिनत हुनखे ॾेई छॾिजे। ऐं जेको ॼाणी वाणी कंहिंजो हिसाबु पाण वटि रखी करे बि हिसाबु नथो करे, उहो सम्झो अॻिते हली करे इन ई ॻाल्हि ते पहुचंदो। छो कि गुरू महाराजनि असांखे सम्झायो आहे, असां सभिनी सिर्फ़ु हिकिड़ो कर्तव्य आहे, नानक नाम चढ़दी कला तेरी बाणी सर्बदा भला, सभिनी जो भलो करणु असांजो कमु आहे। असांखे भले जे उपकार जी लाइन में गुरू महाराज बीहारियो आहे, ऐं भले जी नज़र सां ॾिसो ऐं सभ जो भलो कयो। धन गुरू नानक। हिन साखी सागर मन कार्यक्रम खे समाप्त थो कयां पियो। उमेदु आहे कि तव्हां हीअ साखी ॿुधंदव, हिन वचन ते ज़रूरु हलंदव। धन गुरू नानक।